सिद्दीक, नारे हजरत उमर फारूक, नारे सैयद उस्मान ज़िन्नूरे, नारे हैदरी, नारे पीर, नारे मुझा दिल पर साईं माते अली वारा, कहाँ जो साईं मुझो साईं, कहाँ जो साईं मुझो साईं। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया'i वल मुरसलीन सय्यिदिल अव्वलीन वल आखिरीन क़ाइदिल गुर्रिल मुहज्जलीन हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अशहदु अन ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वला तहसबन्नल्लाह गाफ़िलन अम्मा यअमलुज़्ज़ालिमून इन्नमा युअख़्खिरुहुम लियौमिन तशख़सु फ़ीहिल अब्सार मुहतिईन मुक़निई रुऊसिहिम ला यर्तद्दु इलैहिम तर्फ़ुहुम व अफ़इदतुहुम हवा। सदक़ल्लाहु मौलानल अलियुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाह बिही अजमाइन। मोहब्बत से सलात। मुझा प्यारा दोस्तों, सुभान अल्लाह साईं, सुभान अल्लाह। अज 12 मुहर्रमुल हराम 1443 हिजरी जी रात आहे ऐं तव्हां सभिनी खे ख़बर आहे त मैदान करबला में सन 61 हिजरी में जुम्मे शरीफ जो ॾींहुं हुयो। 10 मुहर्रम। इन तारीख़ ते इंसानी तारीख़ जो सब खां बदतरीन ज़ुल्म थियो। अहिड़ो ज़ुल्म जंहिंजो तारीख़ में न अॻु मिसाल थो मिले न पोइ मिसाल थो मिले। उम्मत पंहिंजे नबी जे बचड़नि खे बुखारो उञारो परदेस में दावत ॾेई घुराए ऐं उन्हनि खे छॾी। अगर इहो वाक़ियो को काफर यहूदी नसारो हिंदू करे हाँ पोइ बि ज़ुल्म हुयो, पर हेॾी अख बूट, हेॾी बेहयाई बेशर्मी, एडी सफाकी, एडी बर्बरियत, एडो जुल्म इंसानी तारीख में किथे नथो ॿुधजे नथो पढ़जे जेको मैदान करबला में थी। हिन कायनात जो मालिक अल्लाह हुआ।
हिन कायनात जो खालिक अल्लाह हुआ, पैदा करण वारो, हलाइण वारो, सब इंसान ज़ात जो खालिक भी अल्लाह, मालिक भी अल्लाह। ऐं उन पंहिंजी मखलूक जे लाइ हिकिड़ो कानून ठाहियो आहे अदल ऐं इंसाफ़ जो, बराबरी जो। त हिन धरती ते तव्हां रहो, जियो। ही ज़मीन मूं रब तव्हांजे लाइ विछाई आहे, आसमान मथो तव्हांजे लाइ छपर ऐं छांव बणाई आहे। ज़मीन जो साबको, वण, ॿूटा, गुल, गुलज़ारियूं सभु कुझु मूं तव्हां इंसाननि जे लाइ पैदा कयूं आहिनि। ए इंसानो, हिन धरती में रहो, मुंहिंजे नेमतुनि खे खाओ पियो, मुंहिंजे नेमतुनि खे इस्तेमाल कयो, पर खबरदार कंहिंसां ना इंसाफ़ी न कजो, कंहिंजी हक़ तलफ़ी न कजो, कंहिंसां ज़ुल्म न कजो। छो त मां अल्लाह खे ज़ुल्म नथो करे। मुंहिंजी धरती ते मुंहिंजी मखलूक मां हिकिड़ा माण्हू ॿियनि ते ज़ुल्म कनि, इहा ॻाल्हि मूं रब खे पसंदि आहे। पर इंसान जी फितरत, इंसान जी ज़हनियत आहे, जॾहिं उनखे ताक़त मिलंदी आहे न, ताक़त, जिस्मानी ताक़त, माली ताक़त, अफरादी ताक़त, माण्हू घणा थी वञनि। मिसाल, हिकिड़ो माण्हू हिकिड़ो अकेलो आहे, पर उन सां गॾु उन जे सॾ ते जीउ चवण वारा 500 माण्हू थी वञनि त उनजी ताक़त हूंदी आहे। माली ताक़त ऐं मग़ज़ माण्हू जो ख़राब कंदी आहे कुर्सी, कुर्सी जी ताक़त, इक़्तिदार, कुर्सी जॾहिं कंहिंखे मिलंदी आहे त उन जे मन में, उन जे ज़हन में हिकिड़ो ख़्यालु पैदा थींदो आहे त दौलत मूं वटि हुजे, पैसो मूं वटि हुजे, सुहिणी ज़ाल मूं वटि हुजे, ही बंगलो मूं वटि हुजे, हीअ ज़मीन मूं वटि हुजे, ही शइ मूं वटि हुजे, ॿिए कंहिंखे ॾिसंदो त उनखे सहंदो न। इहा माण्हू जी तबियत आहे। जेतिरो घणो दौलत, मिल्कियत, शोहरत जेतिरी घणी मिलंदी, ओतिरो इंसान जी बुख वधंदी, ओतिरी उनजी अंदर वारी लालच वधंदी आहे। ही जेके अखियुनि जा प्याला आहिनि न, हे अखियुनि जा प्याला माण्हू ॾिसे थो, हे अखियुनि सां ॾिसे थो, ॾिसण इन जो लोभ ऐं लालच वारो, सम्झो था न। केतिरो बि उनखे मिलंदो, अञा ॿी शइ ॾिसंदो, चवंदो इहा शइ मूंखे मिले। पोइ उन शयुनि जे हुसूल जे लाइ, शयुनि जे हासिल करण जे लाइ हिकिड़ो तरीक़ो हूंदो आहे जाइज़ तरीक़ो, ॿियो हूंदो आहे नाजाइज़ तरीक़ो। हिकिड़ो तरीक़ो आहे हिलाल जो तरीक़ो, ॿियो आहे हराम जो तरीक़ो। हिकिड़ो तरीक़ो आहे अदल ऐं इंसाफ़ वारो, ॿियो आहे ज़ुल्म ऐं ना इंसाफ़ी वारो। पुट तव्हां मुंहिंजूं ॻाल्हियूं सम्झो था? सुजाग में वेठा, दिल ज़हन तव्हांजो मूड़े आहे, गलो साथ नथो ॾिए, पर मुंहिंजी दिलि तव्हां सां गॾु। मां जेके लफ़्ज़ चवां थो पंहिंजे दिलि जे आवाज़ सां थो चवां, ऐं मां पंहिंजे दिलि जो दर्द तव्हांखे पहुचाइणु चाहियां। मुंहिंजे आवाज़ खे न ॾिसजो, मुंहिंजे सोज़ दिल खे, मुंहिंजे दर्द दिल खे तव्हांखे सम्झाइणु चाहियां। इंसान जी तबियत में लोभ आहे, लालच आहे, ऐं इहा लालच ही प्याला अखियुनि जा भरबा न, वञी कब्र जी मिट्टी भरींदी, बाक़ी ईअं भरबा मरी वेंदो न, डोडा फिसंदा, मिट्टी पवंदी, पोइ इहे प्याला भरिजी वेंदा। जेसीं जहिड़ो आहे तेसीं इहे प्याला भरजनि नथा।
सुठी शइ ॾिसंदो न चवंदो इहा शइ मूंखे मिले। ज़मीन ॾिसंदो, बन्नी वन्नी धन दौलत पैसो ॾोकड़ कुर्सी माया इक़्तिदार हर शइ चवंदो त इहा शइ मूं वटि हुजे। ॿिए वटि हूंदी जे कुतो हूंदो आहे न, कुते में लालच आहे, कुते में हिर्स। उठ मोह पियो हूंदो न, उठ चवंदो त इहो हिकिड़ो मां खावां। ॿिया कुता ईंदा उनखे भॼाईंदो, गिरंदो, यशी ॾींदो, भौंकंदो, चवंदो ॿियो केरु वेझो न चई उठ सॼो मां खावां। कीड़ा गॾिजी खाईंदा, ॾिठूं गॾिजी खाईंदियूं, सिरनियूं गॾिजी खाईंदियूं, ॿिया जानवर गॾिजी खाईंदा। कुतो चवंदो त मां अकेलो खावां, ॿियो इहा फितरत आहे इंसान। चाहींदो आहे त सभु कुझु मूं वटि हुजे, पर ठाहिण वारो अलाह आहे न, उहो चाहे थो त मुंहिंजूं नेमतूं तव्हांजे लाइ आहिनि, पर अदुल सां खाओ, इंसाफ़ जाइज़ तरीक़े सां खाओ, हलाल तरीक़े सां खाओ, हराम सां न खाओ, नाजाइज़ तरीक़े सां न खाओ। जेको कानून मूं जोड़ियो आहे उन मुताबिक़। मिसाल हिकिड़ी ज़ाल आहे, अञा ख़्वाहिश आहे, ॿियो निकाह कयो, टियों कयो, चोथों कयो, चैन ताईं तव्हांखे इजाज़त आहे। हिकिड़े मर्द जे लाइ चैन ताईं रब इजाज़त ॾिनी आहे, पर पंहिंजी ज़ाल आहे ऐं पराई ज़ाल खे ॾिसे बेग़ैरती आहे, बेशर्मी आहे, बेहयाई आहे। पंहिंजी ज़ाल हलाल आहे, पंहिंजी घरवारी हलाल आहे। जेतिरो तव्हां जेको मखसूस टाइम आहे मुमानियत वारो उनखे छॾे, बाक़ी तव्हांजी ज़ाल आहे, राति अचो ॾींहुं अचो, तव्हां ते का पाबंदी न आहे, का मुमानियत कोन्हे, हलाल तरीक़ो आहे, जाइज़ रस्तो आहे। पर पराई औरत पराओ नंग न ॾिसो, इहो हराम आहे। पराई औरत खे छुअण बि हराम आहे। पराई औरत खे शरबत सां ईअं हथ रखे न, सुभाणे दोज़ख जी बाहि में कंको तपाए उन जे खल खे ईअं हलाल तरीक़ो इख्तियार कयो, चैन ताईं तव्हांखे इजाज़त। भला जेकॾहिं इन्हनि चैन मझो बि तव्हांजी ख़्वाहिश पूरी नथी थिए, पोइ तलाक बि शरीयत में आहे, माण्हू छॾे बि सघे थो। जेकॾहिं कंहिं औरत में ऐब आहे, नथी ॻाल्हि सम्झ में अचे त छॾे सघे थो, वरी ॿियो निकाह बि करे सघे, पर जाइज़ तरीक़े सां, हराम न हुजे, नाजाइज़ रस्तो न हुजे। जेके क़ुरान मनो कई, जेके ख़ालिक मालिक रब जेको काइनात में निज़ाम ठाहियो आहे, पंहिंजे पाननि जे लाइ जेको रब निज़ाम ठाहियो आहे, उन निज़ाम जी भञकड़ी न आहे करणी, रब जे जोड़ियल कानून जी भञकड़ी न आहे करणी। दुनिया में दौलत मिल्कियत ज़मीन सभु कुझु अलाह जो, तव्हांखे जेको ॾिनो आहे खाओ पीओ, रब जे नेमतुनि मां लुत्फ़ अंदोज़ थियो, पर उहे जेकी जाइज़ आहिनि तव्हांजे लाइ। हाणे तव्हांखे पंहिंजी बनी आहे, पर ॿिए जी बनी पासे वारी उन में नज़र रखी वेठो आहे, इहा फबाया, इहा फबाया। पुट इहो फबाइण ज़ुल्म आहे, इहो फबाइण ज़ुल्म आहे। हा, तव्हांखे उन बनी जी ज़रूरत आहे न, तव्हां मुल जेको
राज में उन इलाइक़े में ज़मीन जो मुल्ल आहे उन माण्हू खे चओ त बाबा इहा ज़मीन मूंखे ज़रूरत में आहे, हेतिरो मुल्ल आहे, उहो मुल्ल पंहिंजो वठि ऐं इहा ज़मीन मूंखे रज़ा ख़ुशी सां ॾिए त वठो। ज़बरदस्ती। हाणे मिसाल वॾेरा आहिनि न असांजे सिंध जे वॾेरनि जो हाल ॿुधायां। पाड़े में हिन जी वॾेरे साहिब जी 100 एकड़ ज़मीन आहे, पासे में हिकिड़ा 5 जिरेब ग़रीब जा, 5 जिरेब चए थो त इहे 5 जिरेब विच में इहे ठहियल ई लॻा आहिनि, इहे मूं वटि हुजनि त तक सॼो मुंहिंजो हुजे न। भई हे 100 एकड़ तो वटि अञा पेट्रोल थो भरिजे। हाणे छा कंदो, उन खे या मोड़ाईंदो, कमदार खे चवंदो राति जो हुत हणीसीं पोड़ाईसीं, या वरी सुकाईंदो, माना हुन ग़रीब खे चिचलाईंदो, मजबूर कंदो त जी इहा ज़मीन मूंखे ॾे। भला जेकॾहिं वठी थो, भई ज़मीन मूंखे वठी थो त मूंखे जाइज़ पैसा ॾे, पैसा ॾींदो साईं टुकड़नि जी खाल। ज़मीन जो मुल्ल आहे मिसाल 10 लख रुपए में एकड़। हाणे चवंदुसि तोखे 10,000 थो ॾियां, मूंखे ॾे न त पोड़ाईंदो सुकाईंदो। हाणे हू ग़रीब कुझु ई नथो सघे, थाणो हुनजे हथ में, डंडो हुनजे हथ में, ताक़त हुनजी, माण्हू हुन वटि, हू जेको ग़रीब आहे मिसकीन आहे, सम्झो था न। हाणे उहो फपाइण इन खे सॾिबो आहे ज़ुल्म। छा सॾिबो आहे? इन खे सॾिबो आहे ज़ुल्म। तव्हां हिकिड़ो ऑफिसर आहे, उनजी पघार आहे, अॼुकल्ह मास्तरनि खे बि 60-70 हज़ार पघार थी मिले। मास्तर जेके उन्हनि खे बि लख खां मथे था चवनि, मां त नौकिरी कई आहे, न को पघार जी ख़बर, लख खां बि चवनि था मथे आहे, त बि उन मां पूरत नथी पए। ऑफिसर आहिनि, उन्हनि जूं पघारूं आहिनि, थाणे जो SHO आहे, उनजी पघार आहे, एतिरी पघार गवर्नमेंट उनखे ॾिए थी, उनखे पघार थी मिले, गाॾी थी मिले, तेल थो मिले, उनखे ड्राइवर थो मिले, उनजो ख़र्च थो मिले, ॾींहं थो मिले, पर इन जे बावजूद बि ग़रीब मिसकीन को अचे थो न, उनखे चिचलाए हेतिरा पैसा ॾियणा, लख रुपया ॾियणो आहे, ॾींदो काॾे वेंदो, न त जेल में विझंदो, मारींदो, कुटींदो, ईसाईंदो, तोखे लख रुपया मूंखे ॾियणो आहे। इहो ज़ुल्म आहे। इहो छा आहे? ज़ुल्म आहे। पुट अल्लाह ताला जल शान जे फ़ाननि खे हिकिड़ो माण्हू वीचारो मजबूर आहे, उनखे ज़रूरत आहे, उन अचे तव्हां को पैसड़ा घुरिया, भाउ मूंखे मजबूरी आहे, घर में अटो कोन्हे, मूंखे 5,000 रुपया धारा ॾे, बचनि जे लाइ गुज़र कयां। ही वरी चवेसि थो 5,000 ॾींदो साईं, पर वठंदो साईं वापसि 6,000। ये 5,000 थो, भई पैसा मां सीड़ायां थो न तो वटि, मुंहिंजा पैसा तोखे ॾियां थो, तंहिंजे करे तोखे वापसि ॾींदे त मूंखे 5 जा 7,000 ॾियणा, वरी पोइ 6 महीननि खां बाद चुप करे वियो, चुप करे वियो। ॿुधो, इहा ई तव्हांजी नफ़्सियात मां बयान वेठो थो कयां, इहो ई त ज़ुल्म आहे न जेको मां बयान थो कयां। अलाह करे तव्हांजे सम्झ में ॻाल्हि अचे, ख़ुदा करे तव्हां मुंहिंजी ॻाल्हि मुंहिंजे दर्द दिलि जो हाणे अलाह तोखे पैसा ॾिना आहिनि न, माल तव्हां तोखे रब कयो आहे न, हू बि अलाह जो बानड़ो आहे, हुनखे ज़रूरत आहे तूं हुनखे मुफ़्त में ॾे। वो 5 तो घुरई तू 10 ॾेई छॾीस। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मदद में ॾे, खुदा जो कसम आहे तू 10 ॾींदे रब तोखे लख ॾींदो। सुभान अल्लाह। आज़माए ॾिस,
वञी आज़माए ॾिस ही अल्लाह जी मखलूक रब जा बाना आहिनि उन्हनि सां रिआयत कर नरमी कर उन्हनि खे ॾे उन्हनि जी ज़रूरत पूरी कर अल्लाह तोखे अञा माला सुभान अल्लाह भला जे अहिड़ो अखियुनि बूट आहे एतिरो तुंहिंजे दिलि में गुंजाइश ई न आहे हया ई न आहे तुंहिंजे अंदर में उथारो थो ॾींदो भला जेतिरा ॾींहुं थो ओतिरो वठी सम्झो ॻाल्हि 5000 ॾिना अथई वापसि 5000 10,000 ॾिना अथई वापसि 10,000 ऐं जेके कर्ज़ ॾिनो अथई न ग़रीब आहे उनखे तकड़ न कर घुरण में सख़्ती न कर माण्हुनि जे मुंहं ते उनखे बेइज़त न कर माण्हुनि जे साम्हूं अबाई वारो कर्ज़ अञा कोन थो ॾी भला माना उनखे बेइज़त करे हर कंहिंखे इज़त नफ़्स आहे माण्हुनि जे साम्हूं उन खां तूं कर्ज़ थो घुरी रब तोखे नवाज़ियो आहे इन जे करे तूं हुनजी गुरबत जे करे हुनखे ज़मीन थो बणाई कुझु शर्म थार वो मालदार कुझु हया था साईं फरमाइनि था जेके कर्ज़ ॾिनो अथई न उन सां रिआयत कर नरमी कर मां अल्लाह तोसां नरमी सुभान अल्लाह सुभान अल्लाह तूं उनखे कर्ज़ बख़्शे छॾ मां तुंहिंजा ॾोह गुनाह बख़्शे छॾ जेके ज़िंदगी में ॾोह गुनाह कयई न मां तुंहिंजा गुनाह बख़्शे छॾींदुसि मुंहिंजे बाननि ते बाज कर मां रब तो ते बाज सुभान अल्लाह सुभान अल्लाह पर जेकॾहिं अहिड़ो कठोर दिलि आहीं सख़्त दिलि आहीं जेकॾहिं तुंहिंजे मन में एतिरी मेहर न आहे त पोइ घटि में घटि ईअं कर जो कर्ज़ हसना ॾे कर्ज़ हसना माना जेतिरो ॾे ओतिरो वापसि वठ उन ते वाधी न वठ सूद न वठ व्याज न वठ जेको व्याज वठे इहो ज़ुल्म आहे चओ इहो छा आहे इहो छा आहे कंहिंखे ॾिनई जेतिरो ॾिनई ओतिरो वरितई इहो अदुल आहे इहो छा आहे अदुल आहे पर कंहिंखे ॾिनई वरी वधाए वरितई इहो ॻाल्हायो छा आहे इहो ज़ुल्म आहे इन तरह सां जेकॾहिं तव्हां नौकिरी कयो था तव्हांखे सरकार पघार ॾिए थी मिसाल मास्टर आहे उनखे पघार वठे थो पंहिंजे ड्यूटी जी टाइम ॾिए थो बच्चनि खे उनखे पढ़ाइणो आहे उन औलाद उन बच्चनि खे पंहिंजा बच्चा सम्झी उनखे सुधारे उन्हनि खे पढ़ाए जेतिरी पघार वठे थो ओतिरी महिनत करे इहो अदुल आहे इहो ॻाल्हायो अदुल पढ़ाए ई न स्कूल में वञे ई न घर वेठे पघार वरी क्लार्क सां हीअं साटड़िया गाज़ड़िया हे ऐं उहो क्लार्क बाबा हाणे बिल ठाहींदुसि न मां क्लार्क जो चए बिल ठाहींदुसि मां हाणे तोखे पघार तुंहिंजी ₹1,00,000 आहे बाबा 50,000 मुंहिंजा आहिनि 50 तो हाणे हे बि सोचे थो त ड्यूटी हूअं ई कोन थो कयां इहे बि जेके पढ़ाए घरऊं 50,000 मिलिया पुट इहे 50,000 जेके तो वरिता तोखे हराम आहे इहो ज़ुल्म जेको हुन 50,000 वरिता इहो उन खे बि हराम आहे ज़ुल्म ज़ुल्म जूं हज़ारे सूरतूं मां चंद सूरतूं तव्हांजे साम्हूं अर्ज़ कयूं तव्हां पंहिंजे ज़िंदगी में कदम कदम ते तव्हांखे इहे मनाज़िर नज़र ईंदा अदुल जा ऐं ज़ुल्म जा यादि रखो रब जो कानून आहे रब जो अटल कानून आहे रब जो फ़ैसिलो आहे त धरती ते रहो त बाननि सां इंसाननि सां जानवरनि सां जीतनि जणियनि सां अदुल ऐं इंसाफ़ सां रहो अदुल अल्लाह जी वणी सुभान अल्लाह ऐं ज़ुल्म छा ज़ुल्म
नाइंसाफी इत्तकु ज़ुल्म। मदीने वाले साईं फरमाए तो जुल्म का बचो। फ़इन्न ज़ुल्म ज़ुलुमातुन यौमल क़ियामा। जुल्म जेको है ना क़यामत जे ॾियारे में ऊंधा ही जेको दुनिया में जुल्म थो करे ना इन जो मुंह ऊंधा हो, इन जी दिल ऊंधा ही, इन जो ज़ाहिर बातिन ऊंधा हो। इहो ज़ालिम उथंदो त इन जो मुंह कारो थियो। समझो था गाल के? हाँ, कंहिंजो हक़ खाइण ज़ुल्म आहे, कंहिंसां नाजाइज़ी करण ज़ुल्म आहे, कंहिंते पाणी बंदि करण ज़ुल्म आहे, कंहिंजो रस्तो बंदि करण ज़ुल्म आहे, कंहिंखे दावत ॾेई घुराए ऐं उन सां विढ़ण ॻाल्हायो न ज़ुल्म आहे। इज्जत वारे के इज्जत न ॾियण इहो बि ज़ुल्म आहे। कंहिंसां नाजाइज़ी करण, नाइंसाफ़ी करण, कंहिंजी इज्जत जान माल उनखे बेआबरूई करण इहो बि ज़ुल्म आहे। मिसाल तव्हां हलाल जानवर आहे उनखे कुहण जाइज़ आहे, पर उनखे बि कुहो न, उनखे कुहो त पंहिंजी काती तिखी रखो, उनखे मुटी काती सां कुहण ज़ुल्म आहे। कुहो त हलाल जानवर आहे उनखे कुहो, पर तेज़ काती सां हिकिड़ी भेरे सां कुई विझो त जीअं उनखे मुटी काती सां ईज़ा न ॾियो, इहो बि ज़ुल्म। जेकॾहिं हराम जानवर आहे जेको खाइण जाइज़ न आहे उनखे नाहक मारण ज़ुल्म आहे। हलाल जानवर ज़रूरत में आहे त कुहो पर तेज़ काती सां, हलाल जानवर उनखे मारियो बेमक़सद, बिना मक़सद बसि मारे छॾियो, इहो बि ज़ुल्म आहे। साईं फरमाए त हिकिड़े माण्हू झिरकीअ खे मारियो, छा झिरकीअ खे मारियईं, उहा झिरकी पोइ गुलेली सां मारियईं या छुरे सां मारियईं या लापड़ हणी मारियईं, झिरकी खे मारियईं, न उनखे कोई खाधई, न कंहिं दवा में इस्तेमाल कयईं, न कंहिं ज़रूरत में कत बांधई, ईअं वीचारी झिरकी खे मारे छॾी। क़यामत जो ॾियारो थींदो, अल्लाह जे अर्श जे अॻियां इहा पीपट कंदी, इहा रड़ियूं कंदी, मौला हिन खां पुछ त मूंखे छो मारियो, मूं हिन जो ॾोह कहिड़ो कयो जो मूंखे मारियो। इहा झिरकड़ी अल्लाह जे अॻियां दाह कंदी, इहो बि ज़ुल्म आहे। झिरकी खे बेगुनाह असांजे दीन, असांजे इस्लाम असांखे इहो सेखारियो आहे त झिरकी खे बि न मारियो। हलाल आहे उनखे को था त तेज़ खाओ, इस्तेमाल में आयो या के दवा में इस्तेमाल में। बेगुनाह के जीत के जानवर के मारण बि हलो न, रस्ते में हलो न त गाटो मथे करे हठीलन वांगुर कंध मथे करे न हलो, मथां खां हेठि किविल लताड़ी न विझो, मथां को माकोड़ो लताड़ी न विझो। हलो हलो त गर्दन झुकाए हलो। थोरो दिल जी तकलीफ़ थी पई, कराची में डॉक्टर खे ॾेखारियुमि, डॉक्टर चयो त साईं पंथ हलो त रोज़ानो मेल ॿ मेल बंदि कयो। मां मोटी आद हलण शुरू कयो, हेठि ॾिसां रुॻे जीत रुॻे किविलियूं, मौसम अहिड़ी हुजे। मां वरी डॉक्टर वटि वियुसि, मां चयो यार इहो मूंखां कमु कोन थींदो, सेहत जो मामिलो हलणो पवंदो। मां चयो हलां थो, मां पंहिंजी सिहत जे लाइ हलां थो, पर मां ॾिसां थो त अल्लाह जी मख़लूक, मां पंहिंजे सिहत जे लाइ हज़ारे किविलियुनि खे लताड़िया मारिया, उहो मां बीमार हुजां भलो आहियां, मरां भलो आहियां, पर मां पंहिंजे ॼाणी वारी किविलियुनि खे कोन मरंदुसि। पंहिंजे मौत जेको मुंहिंजो टाइम लिखियल आहे उन ते मरंदुसि, उन खां अॻु में कोन मरंदुसि। जेका मुंहिंजी राति क़ब्र में लिखियल आहे उहा ॿाहिरि मूंखे कोन पवंदी। हाणे
मौसम अहिड़ी आहे जो किविलियूं ॾाढियूं आहिनि रस्ते में चिते हलूं त किविलियूं ई किविलियूं आहिनि मां कीअं हलां कीअं वाकिंग कयां वाह साईं वाह असांजे दीन त असांखे इहो सेखारियो आहे त ॼाणी वाणी किविल खे बि न ईंदा हाणे मां तव्हांखे कुझु क़ुर जूं आयतूं ॿुधायां थो त जेको ज़ुल्म आहे न उहो अलाह खे केतिरो नापसंद आहे ज़ुल्म रब खे ज़ुल्म करण वारे ते केॾी कावड़ आहे ज़ुल्म करण वारे ते अलाह ॾमरबो आहे अलाह कावड़बो आहे ख़ुदा जो कहर ख़ुदा जो ग़ैज़ ऐं गज़ब उन माण्हू ते ईअं नाज़ुल थींदो आहे जीअं हेठां ई ते पाणी कंहिं जेको ज़ुल्म थो करे ॿुधो अलाह जो क़ुर थो फरमाए वला तहसबन्नल्लाह गाफ़िलन अम्मा यअमलु ज़ालिमून दुनिया वारो हिकिड़ो ज़ुल्म करे थो उनखे कुझु बि नथो थिए ज़ुल्म करे थो चिचलाए थो माण्हुनि खे मारे थो ईज़ाए थो कुझु बि उनखे कोन थो थिए तव्हां सम्झंदा हूंदो ही ॾाढो आहे जीअं वणेसि तीअं करे थो पियो हिनखे केरु चवण वारो कोन्हे पर ॿुधो ॿुधो माण्हुनि खां ॾाढो आहे इंसाननि खां ॾाढो आहे पर मूं अलाह वाहिदुल क़हार खां ॾाढो न आहे तव्हां ईअं न सम्झजो त मां अलाह इन ज़ुल्म खां को गाफ़िल आहियां मां बेख़बर न आहियां मां रब ॾिसां थो पियो पर मां रब रुॻे ढिघर सां मोहलत ॾिनी वला तहसबन्नल्लाह गाफ़िला इहो गुमान न कजो त अल्लाह बेख़बर आहे अम्मा यअमलु ज़ालिमून उन्हनि कमनि खां रब को बेख़बर आहे जेके ज़ालिम ज़ुल्म था कनि अल्लाह बेख़बर न आहे अल्लाह समीउं बसीर आहे ॾिसे बि थो ॿुधे बि सुभान अल्लाह रब खां ज़ालिम जो ज़ुल्म कुझो न आहे इन्नमा युअखिरुहुम रब तरुगे उनखे मोहलत थो ॾिए असां वटि सिंधी में हिकिड़ो पहाको आहे त अलाह वटि देर आहे इहो त सभिनी खे यादि आहे अलाह वटि चओ अलाह वटि देर आहे पर वरी चओ अलाह वटि देर आहे पर कुरान जो फरमाए इन्नमा युअखिरुहुम लियौमिन तशख़सु फीहिल अबसार रब इन्हनि ज़ालिमनि खे ढील ॾिनी आहे मोहलत ॾिनी आहे उन ॾींहं ताईं जंहिं ॾींहं में अखियूं फाटी पवंदियूं दोॾा पटिजी पवंदा हीअं दोॾा पटिजी पवंदा मोहती इन्नमा युअखिरुहुम लियौमिन तशख़सु फीहिल अबसार उन ॾींहं ताईं रब ज़ालिमनि खे मोहलत ॾिनी आहे जंहिंमें दोॾा पटिजी वेंदा मोहतीन मुक़नी रूसिहिम पंहिंजा गाटा मथे करे डोड़ंदा मैदान हशर ॾे अखियूं छिंभे बि न सघंदा हीअं दोॾा पट लॻाता मथे उधर कंध हेठि करे न सघंदा दोॾा फोटारजी वेंदा इहो ॾिहाड़ो ईंदो रब थो फरमाए ला यरतद इलैहिम तरफुहुम उहे अखियूं छिंभी बि न सघंदा कंध निमाए बि न सघंदा व अफ़इदतुहुम हवा उन्हनि जूं दिलियूं बद हवास अल्लाह जी कहारी कोरट हूंदी रब जी बेनियाज़ सरकार हूंदी जेॾी महिल अल्लाह जो कहर पंहिंजे अखियुनि सां ॾिसंदा रब जो ॾमर पंहिंजे अखियुनि सां ॾिसंदा गर्मी हूंदी काढ़ो हूंदो
उस निटण हूंदी हिन जा कंध मथे हूंदा थोड़ा फोटा रियल हूंदा ओॾी महिल चवंदा अल्लाह उञ लॻी आहे रब फरमाईंदो वञो मलाइको जेको दोज़खिन जे बदन मजा गंद टुशो निकितो आहे इन खे तपायो बड़कायो टकायो इहो खणी अचे हिननि खे बात में विझो जेॾी महिल उहो गंद ई टुशो उन्हनि जे वात में विझंदा मथियों चप सुॼी मथे खां मथे हेठियों चप सुॼी वञी पेरनि सां लॻंदो उन्हनि जो जिस्म उन दोज़ख जी बाहि में कड़ाके में ईअं त सुॼंदो जो कन ऐं कुल्हे जे विच में एतिरो मुफ़ासिलो हूंदो हे उन जे कन जी पापड़ी एॾी वॾी थींदी जीअं उहद जबल जबल जेॾी कन जी पापड़ी वॾी थी वेंदी उन जे जिस्म खे इंठायो वेंदो पोइ उन खे बाहि में उछलायो रब फरमाईंदुसि चख मज़ो उन ज़ुल्म जो जेको मुंहिंजे मखलूक ते तू ज़ुल्म कंदो हुए परावा हक़ खाईंदो हुए परावा नंग तकींदो हुए बेहयाई जा कम कंदो हुए ग़रीबन खे चिचलाईंदो हुए ईज़ाईंदो हुए उन्हनि जे रोअण ते तू टहक ॾेई खिलंदो हुए गरीब जे रोअण ते तोखे बाझ न ईंदी हुई गरीब जे रोअण ते तूं टहक ॾेई खिलंदो हुए अॼु चख उन ज़ुल्म जो मज़ो रब तो फरमाए ओ ज़ुल्म करण वारा ओ रब जे धरती ते रब जे मखलूक खे ईज़ाइण वारा वल्लाह अलीमुम बिज़ालिमीन जेके ज़ालिम आहिनि अल्लाह उन्हनि खे ॼाणे थो रब खां ॼाणे अल्लाह जा लिखल न आहिनि लॻजी विया आहियो ऐं ॿुधो जेको ज़ुल्म कंदो आहे उन जे मन खे मोहर लॻी वेंदी आहे उन जे अंदर ते पर्दा चढ़ी वेंदा आहिनि हाणे उन खे हक़ नज़र न ईंदो सच नज़र न ईंदो उन खे नेकी नज़र न ईंदी अदुल नज़र न ईंदो छो त उन जे अंदर खे मोहर लॻी वेंदी आहे क़ुरान थो फरमाए वल्लाहु ला यहदिल क़ौम ज़ालिमीन जेके ज़ालिमन जी क़ौम आहे इन्हनि खे अल्लाह हिदायत उन्हनि जे दिलनि ते मोहरूं लॻी वेंदियूं उन्हनि जे कननि ते उन्हनि जे अखियुनि ते पर्दा चढ़ी वेंदा उन्हनि खे हक़ सच नज़र करबला में इमाम हुसैन जे घोड़े ते चढ़िया हीअं आया 22,000 लश्कर हुजे इमाम हुसैन उन्हनि खे सॼो नाला वठी सुञाणनि पिया न छो त हज़रत अली साईं बादशाही जेका हलाई हुई न मौला अली कूफे जे शहर में हज़रत इमाम हसन इमाम हुसैन पिण कूफे में गुज़री हुई कूफे में गुज़री है कूफे जा माण्हू कीअं न सुञाणंदा हुआ उहे जन ख़त लिखिया हुया उहे साम्हूं माण्हू तलवारूं म्याणुनि मां कठियूं बीठा हुया मुझे सोने हुसैन फरमायो अरे सुञाणो नथा मां केरु आहियां छो तव्हांजूं अखियूं ॿूटिजी वियूं आहिनि जे नबी जो कलमो था पढ़ो उन मोहम्मद मुस्तफा जो मां बच्चो ये लफ्ज़ भी फरमायूं त हिन वक्त पूरी रूए जमीन थे के भी नबी जी न्याणी जो पुट जेरो न है के भी नबी जो औलाद जिंदा न है मां तव्हांजे नबी जी न्याणी जो बच्चो आहियां जो हया
तव्हां जो पानी बंद कयो आहे, तव्हां असांजो रस्तो बंद कयो आहे। हे मुंहिंजो बच्चो अली असगर उन जे करे तड़पी रहियो आहे। भला तव्हां मूंखे ॿुधायो, मूं तव्हांजो को ॾोह कयो हुजे त पोइ मूंखां फलांद वठो। सारे न करबला जे मैदान में 22,000 माण्हू बीठा आहियो, को हिकिड़ो चवे त मूं हुसैन तव्हांखे को ॾुखायो हुजे, मूं तव्हांजो हक़ खाधो हुजे, मूं तव्हांजो को खून हारियो हुजे, को तव्हांजो फलांद रहियल हुजे, मूंखे ॿुधायो त मां बदिलो ॾियण जे लाइ तयार आहियां। ॿुधायो त सही, मूं तव्हांजो ॾोह कहिड़ो कयो? पाणीअ कान रोए मुंहिंजो असगर पाक निमाणो, पाणी न ॾिनाऊं तीर चुटियाऊं कुठो नाक बार निमाण। मुंहिंजो सोनो हुसैन बचड़े अली असगर के खणी फुरात ॾे हलिया आहिनि। रुगे फुरात जे किनारे ते 4,000 यज़ीदी बीठा हुया इमाम जे बचन जो पाणी रोकण जे लाइ। मूं अर्ज़ कयो त अहिड़ो ज़ुल्म दुनिया में तव्हां न ॿुधंदव, न ॾिठो हूंदो, न किथे पढ़ियो हूंदो जहिड़ो ज़ुल्म करबला। मुंहिंजा दोस्तो, जेॾी महिल इमाम हुसैन बचड़े खे खणी फुरात नदी ॾे हलिया आहिनि, फुरात जे करीब आया, अॻियों 4,000 सिपाही कतारूं कयूं, कुल्हा कुल्हनि में मिलायूं बीठा हुया। ओ हुसैन, हिकिड़ो पाणी जो फुड़ो न ॾींदासीं। हाकिम का ये हुक्म है, पानी बशर पिए, चरिंदो दरिंद पिए, मना तुम न कीजियो, मगर फातिमा के लाल को पानी न दी। मुझा दोस्तो, पाण बथंदा विया फुरात ॾे। हुरमल नाले हिकिड़े खबीस हीअं जो निशानो वरितो, बच्चो गोद में हुयो, पुटड़ो अली असगर गोद में हुयो, हुन निशानो वरितो गिची मुबारक जो, हीअं जो तीर गिचीअ मूं हयईं त हिकिड़े पासे ॾों आयो, ॿिए पासे ॾों निकिरी। अब्बे जे गोद में जेॾी महिल अली असगर जो दम परवाज़ थियो, ओ बचन वारा ओ पंहिंजे आम ते हथ न रखो। दोस्तों, जेॾी महिल वापसि खैमन ॾे आया, अली असगर जी अम्मा ॾिठो त अली असगर अबे जी गोद में ख़ामोश आहे। पहिरीं तड़पियो पिए उन जे करे, हाणे ख़ामोश आहे। समझई शायदि कंहिंखे रहम पइजी वियो, के पाणी ॾिनो आहे जो बचड़ो ख़ामोश आहे। बीबी साइण पुछे थी त मुंहिंजा घोट हुसैन, अली असगर ख़ामोश आहे, शायदि पाणी मिलियो आहे। फरमाइनि था बीबी, अली असगर वञी नाने जे हौज़े कौसर जो पाणी।
जेॾीमहिल जवान पुट अली अकबर शहीद थियो जख्मी थी ज़मीन ते किरियो सॾु कई अदरकनी बता ओ बाबा पहुंच जाए जवान पुट हुयो जंहिंजी शबीह मुंहिंजे मिठे मोहम्मद जी सूरत सां मिलंदड़ जेॾीमहिल हीअं कारो फटको थी अली अकबर निकिरंदो हुयो माण्हू असां बि चवंदा शायदि मोहम्मद मीर पाण निकितो आवाज़ ॾाढो मिठो हूंदो हुयुसि फरमाईंदो पुट अली अकबर मुंहिंजे नाने मोहम्मद करीम जो पांगो बिलाल हुयो तूं हुसैन जो बिलाल पांगो जेॾीमहिल बच्चे जी दाई अदरकनी या बता ओ बाबा पहुंच जाए मुझे पाक हुसैन जेॾीमहिल वियो अली अकबर ज़मीन ते करबला जी धरती में खाक ऐं खून जे विच में हुयो बच्चे जो सिर खणी पंहिंजी गोद में रखियो पुट जेॾीमहिल जवान बच्चो हीअं गोद में साह हुजे उनजे अबे खे दिल ते छा सदमो पहुतो मुंहिंजो कुकड़ो आहे मिठल साईं तबियत ठीकु न हुयसि मां हुनजे कमरे में वियुसि मां कसम सां थो चवां ॾिसी न पियो सघां बुखार अलासी कंदो ठीकु थी वेंदो पर दिल पंहिंजे बच्चे खे बुखार बि सही न पई सघे पर मुंहिंजे आका हुसैन मुंहिंजे परदेसी हुसैन सां जेको थियो इब्न असाकिर तो लिखे तारीख़ दिमश्क वारो तो लिखे तो जेॾीमहिल अली अकबर जो सॾु ॿुधी इमाम हुसैन वियो त ॾाढ़ी मुबारक कारी हुयसि जेॾीमहिल जवान बच्चे जो लाश खणी मोटियो आहे त ॾाढ़ी सफ़ेद ॾुख सठई गम बर्दाश्त कयई मुंहिंजा अल्लाह जे रज़ा ते राज़ी न हो ऐं उन गम ॾुख सहण जी इहा कैफ़ियत हुई वियो त जवान पे नज़र आयो मोटियो त पीर मर्द पे नज़र पुट कूंद वियो काज जी रात कुसी जंहिंजो कासिम घोट खुदा जो कसम हीअ मुंहिंजी ज़बान हीअ मुंहिंजो कलम छा पेश करे हसनैन जो गम हीअ मुंहिंजी ज़बान मोहे जो कलम छा पेश करे हसनैन जो गम हिया मोहजिज़ बाही मोहे जो कलम हर हूर हुसैन के हार विदा हर हूर हुसैन के हार विदा वही करबल बणे जी बाग़ेरम हीअ मुंहिंजी ज़बान हीअ मुंहिंजो कलम छा पेश करे
हसनैन जो गम हिया मोहे जी ज़िबाही मोहे जो कलम छा पेश करे हसनैन जो गम हिया मोहे जी ज़िबाही मोहे जो कलम जो नीमक खाई नेठ बिड़ो जेको नीमक खाई नेठ बिड़ो सो यजीद वडो बेहया बेशरम ये मुंहिंजी ज़िबा इहो मुंहिंजो कलम छा पेश करे हसनैन जो गम हिया मोहजी ज़िबाही मोहे जो कलम हिया मोहे जी ज़िबाही मोहे जो कलम छा पेश करे हसनैन जो गम हिया मोहे जी ज़िबाही मोहे जो कलम मुझा दोस्तों रब जो कुरान जो फरमाए वल्लाह ला युहिब्बुज़ ज़ालिमीन जेके जुल्म करण वारा आहिनि अल्लाह इन्हनि खे पसंद नथो करे ये रब खे वणंदा आहिनि ये रब जी नापसंदीदा मखलूक में रब जा धुतकारियल रब वटि नापसंद जेकॾहिं आहिनि त ज़ालिम आहिनि जेके ज़ुल्म कनि था जेके ॿियनि सां नाइंसाफ़ी कनि था इहे ज़ालिम अल्लाह खे कतई न वणंदा आहिनि ॿी जाइ ते रब फरमायो वबेस मसव ज़ालिमीन सब खां बुरी जाइ बुरो ठिकाणो रब ज़ालिमनि जे लाइ ठाहे छॾियो आहे बस दुनिया जा 4 ॾींहं आहिनि दुनिया जा हे ॾींहं ख़्वाब वांगुरु गुज़री वेंदा ज़ालिम ज़ुल्म कंदो रहंदो ओचितो रब जे कहारी सरकार जी हाज़िरी रब जो फरमाए फतकून मिन अस्हाबिन नार वज़ालिक जज़ाउ ज़ालिमीन जहन्नम जी बाहि दोज़ख जी फड़कंदड़ बाहि या ठिकाणो आ ज़ालिमनि जो या रहाइश गाह आ इहो एवज़ो आ ज़ालिमनि जे ज़ुल्म जो अल्लाह फरमाए थो फला तकुद बाद ज़िक्रा महल कौम ज़ालिमीन नसीहत ॿुधण खां पोइ तव्हां ज़ालिमनि सां गॾिजी बि न वेंदा कयो ज़ुल्म त न कयो पर ज़ालिमनि जा साथी न थियो ज़ालिमनि सां गॾु न वियो ज़ालिमनि जा मददगार न थियो ज़ालिमनि जा सलाहकार न थियो ज़ालिमनि जा हामी न थियो अॼु उम्मत में कुछ माण्हू अहिड़ा बि पैदा थिया आहिनि जेके यज़ीद खे धोअण था चाहिनि यज़ीद जी सफ़ाई था बयान करण चाहिनि यज़ीद खे धोंदे साफ़ कंदे ख़ुदि पलीत थी विया उहे मुल्ला उहे मौलवी उहे पढ़िया यज़ीद खे धोंदे पाण पलीत थी विया ज़ालिम जी हिमायत कंदे ख़ुदि ज़ालिम बणिजी विया जे नबी जे बचन खे ॾुखायो असीं त ईअं चवंदा आहियूं इन्नल्लज़ीन युज़ून अल्लाह व रसूलहू लअनहुमुल्लाह फिद्दुनिया वल आखिरा जन अल्लाह खे ईज़ायो जन रसूलुल्लाह खे ईज़ायो उन्हनि ते दुनिया में बि लानत आख़िरत में बि उन्हनि ते जेके इमाम हुसैन जा कातिल हुसैन जे बच्चन जा कातिल चओ उन्हनि ते अल्लाह जी वअदलहुम अज़ाबम मुहीना उन्हनि जे लाइ ख्वारी वारो ज़िल्लत वारो अज़ाब रब ठाहे तयार करे रखियो बस मरंदा ऐं उन अज़ाब में वञी पवंदा सल्लल्लाहु अलैहि
अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह एमलू अला मकानतिकुम इन्नी आमिल नबी सगोरो उन्हनि ज़ालिमनि खे पियो चवे तव्हां भली पंहिंजा ज़ुल्म कयो मां बि पंहिंजे रस्ते ते आहियां मां अदल जे रस्ते ते तव्हां ज़ुल्म जे रस्ते ते फसौफ तअलमून मन तकून लहू आक़िबतुद्दार जल्द तव्हां ॾिसी वठंदो जल्द ॼाणी वठंदो त जन्नत कंहिंजे लाइ जहन्नम कंहिंजे लाइ करीब देर न लॻंदी अनकरीब फैसलो थींदो त जन्नत कंहिंजे लाइ आहे इन्नहू ला युफ्लिहु ज़ालिमून ज़ालिम कॾहिं बि कामयाबी न माणींदा ज़ालिम कॾहिं बि कामयाब न थींदा ज़ालिम हिते बि ज़लील हुते बि ज़लील हाँ मां दिमश्क में पुछा कयो न दिमश्क में जेके करबला जे शहीदनि जा सिर आंदा आहिनि उते बि ज़ियारत कयमि खुदा जो कसम नूर पियो वसे इमाम हुसैन जो सिर मुबारक आंदो हुन दिमश्क में उते कुझु ॾींहं रहियो हुयो पोइ वरी खणी विया वापसि जिते इमाम हुसैन जो सिर मुबारक रखियो वियो जामिया उमविया जे पासे में वॾो शानदार कुब्बो ठहियल आहे कबर ठहियल आहे उते रुॻे सिर जी मज़ार जिस्म जी मज़ार खुदा जाने उते रुॻे सिर मुबारक रखियो वियो पोइ वरी खणी वापसि करबला विया ॿी रिवायत में आहे वापसि काहिरा में मिस्र में आयो पर जिते थोरे ॾींहंनि जे लाइ सिर मुबारक रखियो वियो उते बि नूर पियो वसे रहमत पई वसे बातिन में रहमत जा निज़ारा सुभान अल्लाह सुभान अल्लाह उन साॻे दिमश्क जे शहर में शीशे जो कारखानो आहे शीशे जो उन जो बर्नर आहे भट्टी आहे अंग्रेजी में सरबो आहे बर्नर सिंधी में सरबो आहे भट्टी तव्हां कॾहिं शुगर मिल में वञो बर्नर ॾिसजो जे दुनिया में तव्हांखे दोज़ख जो मंज़र ॾिसणो हुजे न त शुगर मिल जी भट्टी ॾिसी अचिजो शुगर मिल जी बर्नर जेको हूंदो आहे न थोड़ी खिड़की खोलींदो अंदर तव्हां ॾिसंदो त ॾिसी न सघंदो वो बर्नर उन शीशे जे कारखाने जो बर्नर आहे उहा भट्टी बाहि जी उन जाइ ते ठहियल आहे जिते यज़ीद जी कबर आहे हुसैन जी मज़ार ते नूर थो वसे रहमत थी वसे बरकत थी वसे लखे माण्हू सलाम था कनि लखे माण्हू क़ुरान था पढ़नि पूरी दुनिया जे अंदर हुसैन जी मोहब्बत हर दिल में आहे पर यज़ीद जी कबर ते बाहि थी वसे बाहि बाहि न यजीद की वो रही जफा न जियाद का वो सितम रहा जो रहा तो नाम हुसैन का जिसे जिंदा रखती है कर सुभान अल्लाह बस ज़ालिम जा चंद ॾींहं मज़लूम जी सारी जिंदगी जैसी जहान हूंदो मज़लूम जा नारा हूंदा जन्नत में मज़लूम जा आला मकाम हूंदा हाँ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या
हबीब अल्लाह इमाम हुसैन जे दरबार ते नजराने अकीदत सुभान अल्लाह सुभान अल्लाह मुझे साईं सोने हुसैन जे दर ते सुभान अदब नियाज जो सुभान नजराने अकीदत नजराने मोहब्बत पेश कयो सुभान हुसैन साबिर हुसैन शाकिर हुसैन मुझो इमाम हुसैन अजमल हुसैन अकमल हुसैन आली मकाम आए सुभान अल्लाह जो हुसैन साबिर हुसैन शाकिर हुसैन हक जो इमाम हुसैन आला हुसैन बाला हुसैन दिल पर हुसैन रहबर हुसैन आला हुसैन बाला हुसैन दिल पर हुसैन हुसैन साजे रखी मोहब्बत हुसैन साजे रखी मोहब्बत दुनिया जन्नत इनाम आए हुसैन साजे रखी मोहब्बत उनियल जन्नत इनाम आए साजे रखी अदावत हुसैन साजे रखी अदावत दुनिया ते जन्नत हराम आए सुभान हुसैन साबिर हुसैन शाकिर हुसैन हक जो इमाम आए हुसैन आबिद हुसैन जायद हुसैन साजिद हुसैन कायद सुभान अल्लाह वो शरीयत वो तरीकत वो शरीयत वो तरीकत वो नबवी निजाम आए वो शरीयत वो तरीकत वो नबवी निजाम आए कुलन थे सुभान अल्लाह सुभान अल्लाह कॾहिं कुल्हनि ते नबीअ खयुसि थे कॾहिं संदसि सिर सुवारने ते कॾहिं कुल्हनि ते नबीअ खयुसि थे कॾहिं संदसि सिर सवारने ते मके मदीने कॾहिं त करबल मके मदीने कदे तकबल मके मदीने कदे तकरबल वो अलैहिस्सलाम आए हुसैन साबिर हुसैन शाकिर हुसैन हक जो इमाम आए हुसैन पे कबूल पे कर मुलाई कमतर असल खाया नबी जो नौकर सुभान अल्लाह सुभान अल्लाह कबूल पे कर मुलाई कमतर असल खाए नबी जो नौकर गुलाम इब्ने गुलाम आए गुलाम इब्ने गुलाम आए गुलाम गुलाम आए सदन बचन जो भी गुलाम
गुलाम इब्ने गुलाम आए संदने बचन जब गुलाम आए हुसैन शाकिर हुसैन साबिर हुसैन हक जो इमाम आए لهم من جهنم مهاد ومن فوقهم غواش وكذلك نجزي الظالمين او یہ ظالم جن جہنم میں ویندا انہن جے لا ہیٹھوں بچھانا بسترا جے بچھایا ویندا اوے بے باہ جاوندا उन्हनि खे बाहि ते सुम्हारियो वेंदो उन्हनि जे मथां जेको ओछण हूंदो उहो बि बाहि जो हूंदो हेठों बि बाहि हूंदनि मथां बि बाहि हूंदनि वकज़ालिक नजज़ी ज़ालिमीन रब तो फरमाए त मां अल्लाह ज़ालिमनि खे ईअं ई सज़ा ॾींदुसि ज़ुल्म वारनि जे लाइ ॾींहं थोरा आहिनि इन्नमा नुमली लहुम लियज़दादू इस्मा रब फरमाए तो मोहलत थो ॾियान टिकी रसी थो ॾियान भली गुनाह कन भली जाड़ू कन भली ज़ुल्म कन पर जेॾी महिल छिक आई मच्छी मारींदो आहे न कलूड़े में उन में विझंदो आहे पंहिंजो गार गार विझंदा आहिनि छा चवंदा आहिनि नंढड़ी मच्छी गाह विझंदा पोइ उन खे उहो मारी फिटी कंदो आहे पाणी में अंदर वॾी मच्छी ईंदी चवंदी इहो शिकार थी कयां उनखे खाईंदी गिरकाईंदी पर इहा ख़बर न आहे त शिकार कयां थी या शिकार थियां थी मच्छी सोचींदी आहे त शिकार कयां थी पर असुल में ख़ुदि शिकार थी वेंदी आहे रस्सी टिकी हूंदी धागो जेको हूंदो आहे न ॾिघो हूंदो आहे उहो शिकार करे पोइ मच्छी हेॾे भॼंदी होॾे भॼंदी चवंदी मां शिकार करे वियसि ख़बर तेॾी महिल पवंदी जेॾी महिल मारी सट ॾींदो उहो कलूअड़ो उन जे अंदरि काबू थी वेंदो मारी जी सट आई त ॿार जो ओ मिठा है जेको ज़ुल्म थो करे इहो बि इहो गाह थो खाए सम्झे थो शिकार थो कयां पर इहा ख़बर न आहे त वाहिदुल क़हार जी रसी तो में पियल जेॾी महिल सट आई ला यूसिकु वसाकहु अहद जीअं अल्लाह पकड़ कंदो आहे ईअं पकड़ कंहिंखे ॾांहुं न ईंदी आहे वला युअज़िबु अज़ाबहु अहद जीअं अल्लाह अज़ाब कंदो आहे ईअं कंहिंखे अज़ाब करणु ॾांहुं न ईंदो आहे रब शल रहम करे पंहिंजे अज़ाब खां बचाओ ओ मिठा अॼु अहद कयो त ज़ुल्म न कंदो ज़ुल्म न कंदो ज़ुल्म मूं तव्हांखे कुझु सूरतूं ज़ुल्म जूं ॿुधायूं वधीक जे ज़मीर ज़िंदा अथव दिलि ज़िंदा अथव त दिलि पाणे तव्हांखे ॿुधाईंदी त ज़ुल्म छा आहे इंसाफ़ छा आहे विक विक ते दिलि तव्हांखे ॿुधाईंदी हिन करमुला में अंदरि हिकिड़ो ॿियो बि करमुला हर फ़क़ीर में हिकिड़ो अंदरि ॿियो बि फ़क़ीर आहे उहो ज़मीर आहे तव्हांजो ज़मीर ज़मीर अंदरि में हर कंहिंखे आहे विख गुनाह ॾे खणंदे त ज़मीर जुठ कंदी मलामत कंदी ईअं न कजांइ दिल पर साईं जो मुरीद थो सराई वरी अहिड़ा कम सुभान अल्लाह हिकिड़ो फ़क़ीर पंहिंजी ॻाल्हि करे मूंखे कैफ़ियत पंहिंजी पियो ॿुधाए चईसि मां ज़िक्र पुछी वियुसि फ़क़ीर बि थी वियुसि पर पुराणी आदत निकिरी वियुसि कंहिं गुनाह जे कम जे लाइ मोटी आयुसि पोइ अंदरि मूंखे पंहिंजो पाण खे पाण मलामत पई थी शर्म नथो अचे हया नथो अचे कामिल मुर्शिद वरितो अहिड़ा कम
चईसी पोइ मां पाण खे चुटियूं करे 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 ॾिठो अकेलो हुजां केरु ॾिसण वारो कोन हुजे पाण खे पाण वरी पुछा शर्म नथो अची तो दिलबर साईं पूछी बुरी अहिड़ा इहो ज़मीर अंदर में फ़कीरो अलाह कंदो तव्हांजो ज़मीर कोन मोह हूंदो फ़कीरनि जो ज़मीर ज़िंदा हूंदो सुभान अल्लाह दिल तव्हांखे अंदर ज़मीर तव्हांखे ॿुधाईंदो त हक़ छाहे नाक छाहे ज़ुल्म छाहे अदल छाहे ख़ुदा जो वास्तो त पंहिंजे ज़मीर जो आवाज़ ॿुधजो ज़ुल्म न कजो ज़ुल्म न कजो ज़ुल्म खां पाण खे बचाइजो उहा वाट न वठिजो जेका ज़ालिमनि वारी वाट आहे अदल वारी वाट वठो तव्हांजे लाइ दुनिया में बि भलाई आख़िरत में जेकॾहिं तव्हां अदल वारी वाट ते हलंदव तव्हांजो हशर क़यामत जे ॾियारे मदीने वारे मीर सां गॾु सुभान अल्लाह हज़रत अबू बकर हज़रत उमर हज़रत उस्मान हज़रत अली सां सुभान अल्लाह अदल ते हलंदव तव्हां इमाम हसन सां इमाम हुसैन सां गॾु सुभान अल्लाह खुदा न ख़ास्ता जे ज़ुल्म कयो आहे त पोइ तव्हांजो महशर थींदो अबू जहल सां अबू लहब सां पोइ तव्हांजो हशर थींदो यज़ीद इब्न ज़ियाद सां शिमिर सां पोइ तव्हां शिमिर सां उथण था चाहियो यज़ीद सां उथण था चाहियो या सोणे हुसैन सां सोने हुसैन मदद करो इमाम हुसैन कदा चओ पोइ इहे नाइंसाफ़ी जा ज़ुल्म जा बेहयाई जा गंदाई जा कम तव्हांखे छॾणा पवंदा नबी सोने जे सुन्नत शरीयत ते दीन ते अदल ऐं इंसाफ़ वारी वाट ते हलंदव तव्हांजी दुनिया बि आबाद तव्हांजी सुभान अल्लाह इंशाअल्लाह अञा सुभाणे हज़रत मखदूम सदी मूसाणी रहमतुल्लाह अलैह ते ज़ोहर नमाज़ खां पोइ मजलिस आहे सुभान अल्लाह शाम जो वरी असर नमाज़ खां पोइ वगण शहर में सुभान अल्लाह ऐं इशा नमाज़ खां पोइ राति जो वरी खैरपुर नाथन शाह में सुभान अल्लाह अज़ुल सोने साईं सैयद नाथन शाह जे पिड़ में सुभान अल्लाह इहा झंडे वारी मां हींअर हदीस प्रिया मां रिजी वियो आहियां हे हींअर मूंखे किताब ॾिनो आहे फ़कीर ज़करिया मुस्नदुल हुमैदी इन में हिकिड़ी हदीस ॾिनी अथसि मुस्नदुल हुमैदी में त जेकी दुनिया में नाइंसाफ़ी था कनि ज़ुल्म था कनि उन जेतिरो जंहिंसां ज़ुल्म कंदो उन जे पुठियों इस्ती अरबी में इस्ती ज़रबो आहे सिंधी में मां नालो नथो वठां उन में झंडो खोड़ियो वेंदो जेको जेॾो ज़ुल्म कंदो उनजो ओॾो झंडो डिॿो जे जेतिरो ज़ुल्म कयो हूंदो उनजे पुठियां उहो झंडो खुतल हूंदो परे खां ॾिसंदा इहे ज़ालिम था अचनि था अलाह साईं ज़ुल्म खां बचाईंदो अलाह साईं क़यामत जे ॾियारे में ज़ालिमनि जो इहो झंडो हर को ॾिसंदो इहो ज़ालिम थो अचे किरोड़े मखलूक हूंदी न कहिड़ी ख़बर त यज़ीद किथे आहे थोको यज़ीद जो वॾो झंडो हूंदो हुनजे वरी शिमिर जो अञा कुझु हर कंहिंजे ज़ुल्म आहर हुनखे झंडो रख खोड़ींदो मुंहिंजा भाइरो मुंहिंजा दोस्तो अॼु दिलि में पको अहद कयो त इंशाअल्लाह पंहिंजी बकिया ज़िंदगी ज़ुल्म खां बचंदा इंशाअल्लाह जेको थी वियो आहे उनजे लाइ माफ़ी वठो जेको थी वियो ख़ता थी वई उनजे लाइ माफ़ी वठो तौबा ताइब थियो
अल्लाह बख्शणार माफ़ी वठंदो अल्लाह बख्शे छॾींदो पर जेकॾहिं माफ़ी न वरितव त अॻियां पोयां हिसाब थींदा समझो था जे माफ़ी वरितव त अॻी बि माफ़ पोइते बि भलाई अॻियाड़ी बि भलाई पछाड़ी बि भलाई पर जेकॾहिं पछाड़ी में वरी पंहिंजो इहो थी वियो पुछड़ा पछाड़ी में त पोइ अॻियाड़ी बि पुछड़ी पछाड़ी बि पुछड़ी अॻियाड़ी पछाड़ी जा सभु हिसाब अल्लाह ताला जल शानु शाल असांखे ज़ुल्म खां बचाए सोने नबी जे सुन्नत शरीयत ऐं दीन वारे रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए रब करीम शाल असां सभिनी जी ही हाज़िरी पंहिंजे दर ते क़बूल ऐं मंज़ूर फरमाए मालिक करीम शाल असां सभिनी खे सोने हुसैन जी मोहब्बत में जियारे करबला जे शहीदनि जी मोहब्बत वारो اللهم صل وسلم وبارك على نبينا محمد وعلى آله وصحبه أجمعين يا رب بالمصطفى بلغ مقاصدنا واغفر لنا ما مضى يا واسع الكرم या अल्लाह हिन सारी जमात ते राज़ी थी सभिनी जे मन जूं मुरादूं पूरियूं कर कर्ज़ वारनि जा कर्ज़ लाह बीमारनि खे शिफ़ा ॾे दर्दमंदनि जा दर्द दूर कर साइलनि जा सुवाल पूरा कर मुश्किल ज़दनि जूं मुश्किलातूं आसान कर मालिक असांजा हथड़ा ख़ाली न मटो असांखे ज़ुल्म खां बचा ज़ुल्म जे रस्ते खां बचा ज़ुल्म जे कमनि खां बचा या अल्लाह असांखे ज़ालिमनि मां न बणाइजा हे मुंहिंजा मौला असांखे पंहिंजे नबी सोने जे दर जी ग़ुलामी में जियारजा हुज़ूर जे दसियल रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाइजा मुंहिंजा मौला हिन महफ़िल में जेकी बि हाज़िर आहिनि तुंहिंजा बाना ऐं बानियूं सभिनी जे मथां मेहर नज़र फरमा सभिनी जे दिलनि जूं मुरादूं पूरियूं फरमा जे ॻाल्हियूं ॿुधियूंसीं उन्हनि खे अमल जी तौफ़ीक़ नसीब कर असांजे वतन पाकिस्तान जी हिफ़ाज़त कर असांजे पाक फ़ौज जी मदद कर या अल्लाह असांजे हुक्मराननि जो इस्लाह फरमा हे मुंहिंजा मौला असांजे सग़ीरनि कबीरनि मर्दनि औरतुनि ते राज़ी थी हे मुंहिंजा मौला असांजे जवाननि खे सालियो बना असांजे कुराड़नि ते बाज कर असांजे औरतुनि खे इफ़त पाक दामनी वारो बणा या अल्लाह असांजे नंढनि खे दीन जो आलिम कुरान जो हाफ़िज़ बणा उन्हनि खे अदब एहतराम अता फरमा हे मुंहिंजा मौला जेके बीमार आहिनि उन्हनि खे शिफ़ा ॾे जेके बीमार आहिनि उन्हनि खे सिहत कामिला ॾे मुंहिंजा बचड़ा बीमार आहिनि साजन साईं मिठल साईं मुंहिंजो घर वारियूं बीमार आहिनि मालिक उन्हनि सभिनी खे सिहत ॾे शिफ़ाए कामिला आजिला अता कर हे मुंहिंजा मौला जेकी बि बीमार आहिनि हिते जेकी बि तुंहिंजा बानड़ा हाज़िर आहिनि उन्हनि जा जेकी बि अज़ीज़ क़रीब रिश्तेदार बीमार आहिनि उन्हनि सभिनी खे शिफ़ाए कामिला ॾे हे मुंहिंजा मौला असांजा अज़ीज़ क़रीब जेके फ़ौत थी विया उन्हनि जी मग़फ़रत कर उन्हनि जे क़ब्रुनि खे जन्नत जो बाग़ीचो बणा मालिक असांजे मथां मेहर कर असां ते करम कर मदीने वारे मीर जे सदके असां ते मेहर नज़र कर मुंहिंजा मौला असांजा हथड़ा ख़ाली न मोटा إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل وسلم وبارك على حبيبنا محمد وعلى آله وصحبه أجمعين برحمتك يا أرحم الراحمين थर के आबाद कर कोहिस्तान के आबाद कर ये मुझा मौला काछे जे वैरान फुटन के आबाद ये मुझा मौला पंहिंजे हबीब जे सदके पंहिंजे मेहर जा मींह वसा पंहिंजे रहमत की बरसात वसा ये मुझा मौला पानी में बरकतूं विच ये मुझा मौला उञायल पट ऐं कोठा उन्हनि खे सैराब कर ये मुझा मौला वैरान पटन के आबाद कर करीम रब पंहिंजे हबीब जे सदके पंहिंजे मेहर जा मींह वसा असांजा हथड़ा ख़ाली न मोटा अल्लाहुम्मा ला तुरद्दिना अन जनाबिक ख़ाइबीन अल्लाहुम्मा अस्किनल गैस
اللهم اسقنا الغيث ولا تجعلنا من الآيسين اللهم اسقنا الغيث ولا تجعلنا من الآيسين وصل اللهم على حبيبنا محمد وعلى آله وصحبه أجمعين برحمتك يا सुभान अल्लाह दा रस्तो खाली कयो दा बेरा मेहरबानी करे रस्तो खाली कयो अल्लाह हजरत साईं जा किताब स्टॉल ते मौजूद आहिनि सभई दोस्त हर किताब वठी वञे इंशाअल्लाह